प्रेम सां चओ श्री राम। शनिवार जो ॾींहुं साईं टेऊंराम साहिब जी सभिनी ते आशीर्वाद थींदी आहे। सभई सिक सां यादि कंदा आहियूं। जेको जेतिरो यादि कंदा ओतिरी आसीस पाईंदो आहे। प्रेम सां चओ श्री राम। साईं टेऊंराम साहिब जी न पंहिंजे जीवन में जेका त्याग वृत्ति रखी, अञा ताईं बि हिकिड़ो पंहिंजे सिंधियुनि जो न सिंध खां वठी उसूल आहे। तव्हांजा बि दोस्त घणेई हूंदा ऐं हर कंहिं वटि सुठो कमु त थींदो ई आहे। किथे ठहे मंदरु ठहे, काई धर्मशाला ठहे, तव्हां खां ॿिया भले वठणु अचनि पर सिंधी पंहिंजो कंहिं वटि वठणु, सिंधी कोई भिखारी। ईअं संतनि में बि साईं टेऊंराम संत कंहिंखां कुझु वठणु न वेंदी, भले कीअं बि दरबार जो। ईअं अॼुकल्ह हाणे सभु सन बिना डोनेशन जो कमु हले थो या 20-25 जा नोट पुराणा तंहिं ते हलंदा कीअं टिकाणा। 100 जो ॾेखार, 1000 जो ॾेखार, 500 जो ॾेखार, पर साईं टेऊंराम जी आसीसा घणी आहे, कोई ज़रूरत न आहे। प्रेम सां चओ श्री राम। ऐं अञा ताईं बि साईं सर्वमार चवंदा हुआ ईअं, ऐं ॿिया बि भई जेको न घुरे उहो असांजो प्रेम प्रकाशी संत न आहे। कॾहिं बि घुरण न वेंदो। छो घुरे? जॾहिं भॻवानु घर वेठे ॾिए थो, सभु कुझु ॾिए थो। कोई फैक्ट्री कंहिंजी हलंदी न आहे, पर गुरूअ जी आसीस आहे इहा सभिनी खां वॾी आहे। वरी साईं टेऊंराम महाराज उन्हनि जी आसीस आहे, सभिनी प्रेमियुनि खे ॾियनि था त पोइ वरी संतनि खे कोई छोड़े छॾींदा। प्रेम सां चओ श्री राम। साईं सर्वानंद महाराज उहा साॻी रहत रही। स्वामी सर्वानंद सुखनि जी आखाणी। सुख आहे किथे? दुनिया में सुख किथे बि कान्हे। प्रेम सां चओ श्री राम। हिकु जॻह ते सुख आहे, उहो जंहिं वटि आहे उनखे सुख आहे, जंहिंखे उहा शइ न आहे उहो सो उनखे सुख कोन्हे। वेद में लिखियलु आहे, आशा ही परमम दुखम नैराश्यम परमम सुखम।